कश्मीर का अनाज मंडी गुज़श्ता कई सालों से गैरफ़ाल है। कश्मीर का अनाज मंडी गैरफ़ाल होने की वजह से छोटे बड़े काश्तकारों को मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। काश्तकारों का कहना है कि कश्मीर के जो लोकल व्यापारी हैं वो हमें दोनों हाथों से लूट रहे हैं। मज़ीद उन्होंने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा है कि जी काफ़ी सालन खां वधीक अनाज मंडी बंद आहे। इन जे करे असांखे नुक़सानु थिए थो, छो त कश्मीर शहर जे जेके वापारी आहिनि, ब्लैक मेलर आहिनि, जेको सरकारी रेट खां 1000 रुपयो घटि फी मण वठनि था। इन जे करे असां ज़िले इंतज़ामिया खे अपील कयूं था, मुतालबो कयूं था त महिरबानी करे अनाज मंडी खोले असां ग़रीबनि जो नुक़सानु अज़ालो कयो वञे। ऐं असांखे ॾिसो त एॾी महांगाई में खाद ॾिसो, यूरिया ॾिसो, एॾो महांगो ऐं एतिरो ख़र्च बि नथो निकिरे। त असां वधीक जेको आहे ज़िले इंतज़ामिया खे चऊं था त महिरबानी करे हे जेको अनाज मंडी खोले वञे, जीअं असांखे सरकारी रेट में असांखे असांजो जेको आहे अनाज ख़रीद कयो वञे। बिल्कुलु केतिरा ई सालनि खां वठी अनाज मंडी बंदि आहे। सारियूं हुजनि, चाहे कणिक हुजे, चाहे सरियं हुजे, चाहे ॼांब हुजे या कुझु बि हुजे, असांखे हरदम नुक़सानु ई ॾिनो वञे थो। जेका आम हिते वापारी आहिनि उहे वठनि था सस्ते रेट में, बाद में DC छापा बि नथो हणे कणिक ते या कुझु ते। असांखे खाद ॾिनी वञे थी 5000 6000 महांगी, ऐं जेको आहे न वठनि था असांखां कणिक 3500 3200 3300 ते। असां वक़्तु हुकूमत खां इहो ई मुतालबो कंदासीं त बराए महिरबानी करे अनाज मंडी खे बहाल कयो वञे, असांखे नुक़सान खां बचायो। अनाज मंडी आहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेकी आहे बंदि पयल आहे ऐं लोकल वापारी जेके आहिनि सरकारी रेट जेको आहे 4000 हले पियो ऐं मंडी बंदि हुजण करे लोकल जेके शहर जा वापारी आहिनि उहे 3500 खां 3600 ताईं कणिक जेके हिन टाइम ख़रीद करनि था। असां DC कश्मीर ऐं कश्मीर जी जेका चूंडियल नुमाइंदा आहिनि उनखां इहो मुतालबो कंदासीं त अनाज मंडी जेकी आहे खोली वञे, जीअं हर हिन आबादगारनि खे फ़ाइदो थिए। काश्तकारों ने ज़िले इंतज़ामिया से मुतालबा किया है कि फौरी तौर कश्मीर के अनाज मंडी को फ़ाल किया जाए ताकि हमें फ़ायदा हो सके। कैमरामैन टीम बख्तरी चाचड़ के साथ शेरबाज कोसो, वश न्यूज़ कश्मीर।